शेख जो सवाल है जी अदर साहब इजाजत हुजे त अकबर साहब का सवाल पूछो। हाँ साईं। अयूब शेख साहब जो सवाल है तो दुनिया में नफ़्सियात ते बेहतरीन नावल कहिड़ा आहिनि? छा नफ़्सियात ॼाणण खां सवाइ इहे सम्झी सघजनि था? अकबर साहब। अकबर साहब तव्हांजो नेट स्लो लॻे पियो शायद। आवाज़ से ॾिसो। अकबर साहब जो नेट वरी प्रॉब्लम महसूस करे पियो। कंहिं दोस्त मशवरो ॾिनो त ॿिया नाविल निगार मौजूद वेठा आहिनि। अज़ीम रूंजो साहब जंहिं चयो आहे अज़ीम साहब असां सभिनी खे खुलियल दावत ॾिनी आहे दोस्त अचनि ऐं नाविल ते कमेंट कनि। अकबर साहब जे नेट जो मसइलो आहे। तव्हांखे मेंशन कयो। साईं मिठल जे सवाल जी रिप्लाई। साईं मिठल जो आख़िरी कमेंट मूंखे नज़र आयो आहे जंहिं ते मिठल साहब चयो त असांखे छॾियो ॿियनि जा सवाल वठो। वाक़ई मिठल साहब तव्हांजा सवाल असांखे कोन पिया नज़र आया। जी अदर साहब तव्हां थोरो रोशनी विझो उन हवाले सां, इन रिवायत जे हवाले सां, नाविल जे हवाले सां। असल में असां वटि ख़ासि तौर ते वेझड़ाई में जेको माना नाविल ते घणो कमु कयो आहे असांजे दोस्त मुमताज़ बुखारीअ तमामु घणो बहितर कमु कयो आहे। ख़ासि तौर ते जेके नए दौर में जदीद नाविल ॿाहिरि लिखिजे थो पियो, असां वटि लिखिजे थो पियो ऐं औरतुनि केतिरो नाविल में कंट्रीब्यूट कयो आहे। ऐं त जिन्स जी हिन अदब में अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर हिन सदीअ में जेको तमामु घणा सिंधीअ में ख़ासि तौर ते औरतुनि तमामु सुठा नाविल लिखिया। त मुमताज़ बुखारीअ खे बि हिन में शरीक थियणु घुरिजे हा, हिन बहस में ऐं सवाल बि करिया। ऐं छाकाणि त हिते सिलसिलो डिस्कनेक्ट थी थो वञे हर घड़ी। बहरहाल जेका आहे हिकिड़ो जेको सिलसिलो आहे इनखे जारी रहणु खपे। ऐं तनक़ीद जो छाकाणि त अकबर लगारी साहिब अॻु में बि तनक़ीद हवाले सां उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे, उन्हनि पंहिंजो लिखियो आहे। ऐं हीअ शयूं जॾहिं वरी लिखत में बि अचनि थियूं त ईंदियूं त अञा वधीक इहो माना हिकु महफ़ूज़ बि थी वेंदो शइ। जी अदल साहब असां इन शइ ते कमु कयो त आईंदा वरी असां ॿ स्पीकर विहारियूं जीअं असांखे हिकिड़ो स्पीकर हेॾां न थी वञे ॿिए जो मसइलो थिए। पर असां चाहियूं पिया त अकबर साहब खां भरपूर सिखूं। उन सिखण जे करे असां चऊं था टाइम ॿिए कंहिंखे ॾियण जे बजाए असां अकबर साहब खे फुल टाइम ॾेई असां हुनजो ॿुधूं। पर ज़ाहिर आहे टेक्नोलॉजिकल जेके शयूं आहिनि उनजी पंहिंजी हिकिड़ी लिमिटेशन्स हूंदी आहे। उन लिमिटेशन जे करे असां थोरो शिकार थी था वञूं। असां सां गॾु साईं फ़कीर लाशरी बि गॾु आहे, ॿुधे पियो। अकबर साहब जेकॾहिं तव्हां ॿुधो पिया असां सुवाल कयूं तव्हां खां। अयूब शेख साहब जो सुवाल हुयो जी जी त दुनिया में नफ़्सियाती नाविल कहिड़ा कहिड़ा आहिनि सुठा? छा नफ़्सियात खे सम्झण खां सवाइ असां उन नाविलनि खे सम्झी सघूं था? अहिड़े क़िस्म जो सुवाल आहे तव्हां खां। जी हा जी हा मूं पढ़ियो सुवाल। ॻाल्हि इहा आहे त फ़लसफ़ो ऐं नफ़्सियात जेके जिन खे डायरेक्ट पढ़िबो आहे त उहे काफ़ी ॻूढ़ा सब्जेक्ट आहिनि ऐं उन्हनि जी प्रिलिमिनरी ॼाण खां सवाइ सवां सिधा सम्झ में न ईंदा आहिनि। ऐं जॾहिं उहे अदब में अचनि था त उहे डाइल्यूट थी हल्के फॉर्म में अचनि था ताकी पढ़ंदड़ उनखे सम्झी सघे। जी हा बिल्कुलु नफ़्सियात खे सम्झी सघिजे थो नाविल में। नफ़्सियात पढ़ण खां सवाइ हा जेकॾहिं को तमामु घणी ॻूढ़ियूं ॻाल्हियूं आहिनि त पोइ शायदि नफ़्सियात खां सवाइ सम्झ में न अचनि। बाक़ी आम तौर ते जेके नाविल जी सूरत में को नफ़्सियाती नुक़्तो फ़लसफ़ियाना ॻाल्हि सम्झाई वञे थी त उहा आम तौर ते नाविल जे थ्रू सम्झ में अची वञे थी। ऐं दुनिया में नफ़्सियाती नाविल कहिड़ा आहिनि इहो त तमामु वॾो सुवालु आहे। बेशुमार नाविल आहिनि पर सभ खां वधीक काफ़का जा नाविल जेके आहिनि उहे सम्झा वञनि था। पर उन्हनि खां बि पहिरीं काफ़का खां पहिरीं लुई स्टेविंसन जो जेको मशहूरु नाविल आहे द स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल एंड मिस्टर हाइड, हिन ते मूं लिखियो बि आहे। 1885-86 धारे हिन जो नाविल आयो, फ्राइड खां बि पहिरीं। फ्राइड अञा पंहिंजो नफ़्सियाती थ्योरी बि न ॾिनी हुई। उन वक़्तु इहो नाविल आयो ऐं ज़बरदस्त आहे। जंहिं इहो चयो आहे त इंसान जे अंदर में ॿ इंसान रहनि था, हिकु न पर ॿ इंसान रहनि था। ऐं जेको बुरो इंसानु आहे उहो कॾहिं कॾहिं सुठे इंसान खे ओवर पावर करे वञे थो ऐं उहो सुठो इंसानु उनजे अॻियां बेवस ऐं मजबूर थी वञे। उन खां पहिरीं बि नफ़्सियाती नाविल त मौजूदु आहिनि। पूरी जॾहिं खां अदब आहे तॾहिं खां नफ़्सियाती नाविल आहिनि। इवन कंहिं हद ताईं हिन खे फिलोसॉफिकल ऐं नफ़्सियाती नाविल बि चई सघिजे थो।
जेको शेले जी घरवारी लिखियो हो, फ्रैंकनस्टाइन, ॿिया बि आहिनि खोड़ सारा, लुइस स्टीवनसन जा नाविल, काफ्का जा नाविल, अमेरिकन राइटर जेम्स जा नाविल, खोड़ सारा आहिनि। जी अयूब शेख साहब सां गॾु हिकिड़ो सुवाल डॉक्टर शेर मेराणी जो हुयो त साॻे हवाले सां सिंधी में नफ़्सियाती नाविल छो घटि लिखिया विया आहिनि? इहो आउं बार बार वरी चवां पियो त राइटर जी मर्ज़ी आहे, उहो छो नथो लिखे, उहो हुनजी मर्ज़ी आहे, पर इन करे जो नफ़्सियाती नाविल हिकिड़ो दाख़िली मसइला हूंदा आहिनि, उन्हनि ते लिखियो वञे थो, ऐं दाख़िलियत असां वटि ममनू सब्जेक्ट रही आहे। हाणे असां लिखणु शुरू कयो आहे, अॻे दाख़िलियत असां वटि तारीख़ी तौर ते ममनू रही आहे, असां वटि ख़ारिजी मसइलनि ते घणो ज़ोर रहियो आहे, ऐं अॼु बि जेके पुराणा दोस्त आहिनि उहे कावड़जी पवनि था जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त तव्हां चवनि था तव्हां अदब बराए अदब जी ॻाल्हि था कयो, रुॻो अदब बराए समाज हूंदो, अदब बराए अदब का शइ न हूंदी आहे। हालांकि इहो अदब बराए अदब कोन्हे, दाख़िली शयूं अदब बराए अदब कोन्हे, इहे शयूं अदब बराए ज़िंदगी आहे, अदब बराए ज़िंदगी आहे, रुॻो अदब बराए जेको आहे समाजी हक़ीक़त निगारे, रुॻो अदब बराए ज़िंदगी कोन्हे, हीअ अदब बराए ज़िंदगी ही बि आहे। इंसान छा नफ़्सियाती मसइला न आहिनि छा इंसान जा, ऐं इंसान जेसिताईं पंहिंजो पाण खे नथो सम्झी सघे तेसी ताईं छा उहो समाज खे सम्झी सघंदो, पंहिंजो पाण खे बि इंसान सम्झे, इहो बि ज़रूरी आहे। जी ॾाढो सुठो जवाबु ज़ाहिद अली भुट्टो लिखे थो, सर मुंहिंजो सुवालु हाइड कयो वियो। अकबर साहब खां सुवालु हो त असां वटि नाविल तारीख़ी वाक़िया ऐं रोमांस हूंदो आहे, पर सियासी वेसाघातियुनि, साज़िशुनि ऐं समाजी मसइलनि वारनि मौज़ूअनि खे सवा घटि कयो वञे थो। तव्हां जी नज़र में अहिड़नि मौज़ूअनि खे नज़रअंदाज़ करण जा कहिड़ा सबब आहिनि, उन ते रोशनी विझंदा? ॻाल्हि इहा त कंटेम्पररी सियासी दौर ते लिखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, ऐं उन ते अलामती अंदाज़ में त लिखी सघिजे थो, संसदो लिखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, छो जो उहे किरदार ज़िंदा वेठा हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते लिखणु हिकु वॾो मुश्किल मसइलो हूंदो आहे। पोइ जॾहिं उहे वाक़िया तारीख़, उहे जॾहिं किरदार तारीख़ जो हिसो थी वञनि था, पोइ ई उहे नाविलनि ऐं अफ़साननि में अचनि था। असां वटि सियासी तारीख़ जेका आहे उहा विरहाङे खां पोइ जेका आहे उहा एतिरी का डिघी तारीख़ असांजी कोन्हे, पर वरी बि हाणे हींअर मिसाल नाविल हिन जो आहे कुनू नाविल जेको आहे असांजे पंहिंजे थईम जो, उहो उन में उहो सियासी घणो आहे बलोचिस्तान ते, पर ख़ैर बलोचिस्तान ऐं सिंध जूं हालतूं हिक ॿिए खां घणो मुख़्तलिफ़ कोन्हनि के, पर उहो बिल्कुलु सियासी आहे ऐं सियासी करार ॾेई सघिजे थो उनखे। सिंधी में घटि आहिनि अहिड़ा नाविल। साईं जी हिकिड़ो सुवालु एजाज़ अली एजाज़ अहमद जो पुछियलु आहे, हिकिड़ो सुवालु मुंहिंजो बि आहे त नवं लिखंदड़नि नाविल लिखण लाइ पहिरें जेको किताबु पढ़णु घुरिजे त कहिड़ो हुजे? तव्हां हिकिड़ी सजेस्ट कंदो जेके नवां लिखंदड़ आहिनि त नाविल लिखण खां पहिरें कहिड़ा कहिड़ा किताब पढ़नि ऐं नाविल सिखी सघनि? नवं लिखंदड़ नाविल लिखण लाइ पहिरियां अच्छा नाविल लिखंदड़ कहिड़ो किताबु पढ़नि नाविल जे फन जे मुतालिक़? जी जी टे किताब ॿुधाईंदुसि, टे किताब अंग्रेज़ी जा ॿुधाईंदुसि, उहे बुनियादी आहिनि, उन खां पोइ 4-5 6 चवंदा त साइमन बि ॿुधाए छॾींदुसि। बुनियादी किताब पहिरियों आहे आस्पेक्ट्स ऑफ नाविल, लेखक आहे E.M. फॉरेस्टर। ॿियो किताब आहे एलिमेंट्स ऑफ नाविल, लेखक आहे चार्ल्स ब्रेशियर। टियों किताब आहे 7 बेसिक प्लॉट्स, लेखक आहे क्रिस्टोफर बुकर। टे ये बुनियादी किताब आहिनि। उन खां पोइ नाविल जे फन जे मुतालिक़ ऐं नाविल ते पढ़ी सघजनि था किताब खोड़ सारा कंहिंजा। हेरल्ड ब्लूम तमामु नाविल तनक़ीद जो तमामु वॾो नालो आहे। डेविड लॉज नाविल जी तनक़ीद जो तमामु वॾो नालो आहे। टेरी ईगल्टन आहे। उन खां पोइ ॿिया खोड़ सारा अचनि था। आर्ट ऑफ फिक्शन जे नाले सां ॿ टे किताब आहिनि, उहे पढ़जनि त घणो जेको आहे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। जी वॾी महिरबानी, ॾाढो सुठो सुवालु। सोहेल चांडियो साहब डॉक्टर आहे असां वटि, साईं हिकिड़ो सुवालु पुछियो आहे त वाई ट्रेडिशन ऑफ माणिक गॉट डिसकंटिन्यूड इन सिंधी लिटरेचर। असां गुफ़्तगू जे पहिरें में बि डिस्कस शुरू में कयो हो त माणिक ते असां कुझु शयूं डिस्कस कंदासीं। चांडिया साहब ॾाढो सुठो सुवालु पुछियो आहे त तव्हां छा ॿुधंदो माणिक जी जेका हिकिड़ी रिवायत हुई लिखण वारी सिंधी लिटरेचर में, उहा रिवायत तव्हां सम्झो था डिसकंटिन्यू थियल आहे या कंटिन्यू आहे, कहिड़े शिप में? उन ते तव्हां चांडिया साहब खे कहिड़ो जवाबु? थोरो पहिरीं ॻाल्हायो त जॾहिं कंहिं थ्योरी, जॾहिं कंहिं ख़ासि थ्योरी जे तहत
जॾहिं कंहिं ख़ासि थ्योरी जे तहत कंहिं ख़ासि ट्रेंड जे तहत लिखण जे लाइ सभिनी खे चयो वञे थो त माण्हू हिकु टनेल में अची वञे थो। पोइ जेके हुन टनेल में हलंदा आहिनि उहे हलंदा आहिनि, पोइ कसी कमी शइ बि हली वञे थी हुनजी। पर जेके हुन टनेल में न हलण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि, यानी थ्योरी जी डिटर्मिनेशन खे जेके क़बूल करण खां इनकार कंदा आहिनि, उहे पोइ हिन स्ट्रीम लाइन खां ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। त माणिक पंहिंजो रस्तो अलॻि ठाहियो हो, त जीअं त उहे घणनि जे रस्ते खां मुख़्तलिफ़ हो, तंहिंजे करे घणनि ॼणनि मिली करे उन खे न ॾिनी। पर हाणे दौरु वरी अचे पियो ऐं उहे शयूं वरी डिस्कवर थियनि पियूं, माणिक रीडिस्कवर थियो आहे। ऐं उनखां पोइ मुनवर सिराज आहे, रसूल मेमण आहे, नसीम पारसदाद आहे, अख़लाक अंसारी आहे, ॿिया खोड़ सारा आहिनि जेके उन ट्रेडिशन जे तहत हुननि लिखनि पिया ऐं लिखणु शुरू कयो। जी साईं। अच्छा, सईद चांडे जो सुवाल जे वञण खां पहिरियों मां हिकिड़ो सुवालु पुछंदुसि, छा वाकई असां माणिक जहिड़े नाविल निगारे नसर नवीस खे नज़रअंदाज़ कयो आहे अकेडमिया में, जो हुन ते असां वटि रिसर्च तहक़ीक़ या मकाला घटि पिया थियनि या माण्हू हुनखे नज़रअंदाज़ कनि, त तव्हांजी नज़र में इहो महसूसु थिए थो त माणिक खे असां शायदि विसारे छॾियो आहे या छॾे ॾिनो आहे, या हुनखे असां डिस्कवर थियो आहे? ऐं तव्हांजे हिन गुफ़्तगू खां पोइ खणी आउं हिकिड़ो माणिक ते नोट लिखी छॾींदुसि, लिखंदुसि ताकी वरी उहे शयूं वरी डिस्कशन में अचनि। जी, सवाल आहे त सिंध में नाविल ते फिल्मायो छो न पियो वञे? छा असां वटि अहिड़े मयार जा नाविल तख़लीक़ न थी सघिया आहिनि या अदम दिलचस्पी चइजे? ॾाढो सुठो सुवाल आहे। मग़रिब में बेशुमार नाविलनि ते बेशुमार फिल्मूं ठहियूं आहिनि। पहिरीं त तव्हांखे उन्हनि जो थोरो दुनिया घुमाए छॾियां त मुंहिंजो पसंदीदा जेको राइटर, जासूसी राइटर, जासूसी फिल्मुनि जो, उहो इएन फ्लेमिंग्स, जंहिंजा 007 बॉन्ड मूवीज़ सभु ठहियूं ऐं मूं सरे घटि उनजा सभु नाविल पढ़िया आहिनि ऐं उन्हनि ते सभिनी ते फिल्मूं ठहियूं आहिनि। ऐं उनखां पोइ स्टीफन किंग अॼु बि ज़िंदा वेठो आहे ऐं उनजा नाविल लिखिया आहिनि, 40 खनि फिल्मूं उन ते ठही चुकियूं आहिनि। ऐं उनखां पोइ वॾनि वॾनि नाविलनि ते 1984 जॉर्ज ऑरवेल जो आहे, इन ते फिल्म थी चुकी आहे। हूज़े सारामागो जे नाविल ते फिल्म थी चुकी आहे। मिलान कुंडेरा जे नाविलनि ते फिल्मूं बेशुमार आहिनि, केतिरा नाला खणजनि। हाणे सिंधी हिते वरी ॿ मसइला आहिनि त असां वटि हिते फिल्मूं ठहनि कोन थियूं, सिंधी में त फिल्मूं ठहणु बंदि थी वियूं, ठहनि थियूं त उहे असांजे वरी जेके मौजूद आहिनि उहे मुख़्तलिफ़ आहिनि उन्हनि खां। सिंधी फिल्मूं हाणे मुकमिल बंदि आहिनि। उर्दू वारा जेके आहिनि उहे ज़ाहिर पंहिंजे उर्दू अदब खे ई पढ़ंदा, असांजे सिंधी अदब खे छो पढ़ंदा? ऐं बाक़ी इहो त नाविल में कैपेसिटी हूंदी आहे, केतिरा ई नाविल अहिड़ा आहिनि जिन ते फिल्मूं ठही सघनि थियूं। बिल्कुलु, छो जो फिल्मूं थोरो घणो मुंहिंजो इन फील्ड सां वास्तो रहियो आहे, इन आर्ट सां मुंहिंजो वास्तो रहियो आहे, तंहिंजे करे नाविल खे मॉडिफाए कबो आहे। फिल्म जे लाइ नाविल खे मॉडिफाए कबो आहे। नाविल जी पंहिंजी कहिड़ी साख हुजे उनखे थोरो मॉडिफाई करे फिल्म जे लाइ करे सघिजे थो। केतिरा ई अहिड़ा खोड़ सारा नाविल आहिनि जिन खे करे सघिजे। ॾाढो सुठो सुवालु आहे दोस्तो, पर मुंहिंजे ख़्याल में फिल्मनि जे खां अलावा असां जेकॾहिं उन्हनि खे ड्रामाटाइज़ करे छॾियूं नाविलनि खे, त जीअं KTN ते या ॿियनि ते जेके सीरियल हलनि था, त ईअं बि थी सघे थो। मिसाल तौरु असांजो मिर्ज़ा गालिब ते ठहियल गुलज़ार जो जेका फिल्म आहे उहा क़िस्तवार ड्रामा तौर ते हली आहे। अहिड़े क़िस्म जे जेकॾहिं असां ड्रामा सीरियल में उन्हनि खे आणियूं त पोइ बि असां हुनजी नुमाइंदगी करे सघूं था। असां मुख़्तसिर सियाल हयात जो सुवालु तव्हां सफ़ा बिल्कुलु 2 जुमलनि में पुछंदुसि, जेके तव्हां अंग्रेज़ी में नाला ॿुधाया त नाविल लिखण खां पहिरियों ही पढ़णु खपनि। सिंधी में अहिड़ा कहिड़ा किताब आहिनि जेके नाविल पढ़णु लिखण खां पहिरियों उहे किताब पढ़णु खपनि? पोइ असां अमर लगारी साहिब जो ॾाढो सुठो सुवालु आयो आहे, असां बाद में हुन ॾे वेंदासीं। मुख़्तसिर असांखे ॿुधायो त सिंधी जा कहिड़ा किताब पढ़ी करे नाविलिस्ट नाविल लिखनि? मूंखे अहिड़ो माज़रत सां मूंखे किताब अहिड़ो सुझे कोन थो नाविल जे फन ते। जी, सभिनी लिखियो आहे नाविल जूं जेके जिन सिंधी अदब जूं तारीख़ूं लिखियूं आहिनि उन्हनि थोरो घणो सभिनी लिखियो आहे। थोरो उन्हनि खे मुंहिंजे किताब में मिली वेंदो नाविल छा आहे, थोरो उन्हनि खे उर्सानी साहिब जे किताब में वधीक मिलंदो। उर्सानी साहिब जेको उर्सानी साहिब उनजी PhD आहे नाविल ते, उन में घणो मिलंदो। पर उहे जेके मूं अंग्रेज़ी जा नाला ॿुधाया आहिनि न, अॼुकल्ह दोस्तनि खे अंग्रेज़ी अचे थी, इहे जेकॾहिं पढ़ी वठनि त उन्हनि खे घणनि शयुनि खां बची वेंदा। अकबर साहिब का सवाल आहे ट्रांसफॉर्मेशन जी जेका ॻाल्हि अवां नाविल जे हवाले सां कयो पिया, तंहिंखे जे शेक्सपियर जे ड्रामनि जे किरदारनि सां भेटियूं त सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ थिए थी।
शेक्सपियर जा अज़ीम किरदार मिसाल तो ओथेलो हैमलेट क्लाइमेक्स खां पोइ क्राइसिस खे फेस न करण सबबि पस्ती में हलिया वञनि था ऐं कुश्ती सभु जेका ट्रेजिडी पैदा थिए थी उन सबबि किरदार यादगार थी वञनि था। छा नाविल में किरदार उन नमूने ट्रेजिडी में वञी सुठो नाविल नथा ॾेई सघनि? बिल्कुलु ॾेई सघनि था। अमर साहब, ही मुख़्तलिफ़ फिनोमिना आहे। सवेर वारी सूरत हाल ॿी हुई, ही सूरत हाल ॿी आहे। हाणे ॿ शयूं, तव्हां हैमलेट ऐं ओथेलो जी ॻाल्हि कई आहे, उन ते बि ॻाल्हायां थो। उन खां पहिरीं ट्रेजिडी ते थोरो ॻाल्हायां। त ट्रेजिडी में छा थींदो आहे त ट्रेजिडी में किरदार जी नाविल जी ट्रांसफॉर्मेशन थिए थी, पॉजिटिव थिए थी, बुलंदी ॾांहुं थिए थी, पस्ती ॾांहुं नथी थिए। उन में ॿिनि शयुनि में चॉइस करणी पवंदी आहे, हिकिड़ो ह्यूमन वैल्यूज़ ऐं ॿियो किरदार, कंहिं ॿिन्ही मां हिकिड़े जी कुर्बानी ॾियणी पवे थी। पर जीअं त ह्यूमन वैल्यूज़ जी कुर्बानी नथी ॾेई सघिजे, तंहिंजे करे किरदार जी कुर्बानी ॾिनी वञे थी। ऐं अक्सर करे ट्रेजिडी ड्रामनि में, फिल्मुनि में, इवन शाह लतीफ़ जे किरदारनि में ट्रेजिडी किरदार खे मरणो पवे थो। तंहिंजे करे इहा पस्ती न आहे, इहा बुलंदी आहे। शेक्सपियर जा जेके किरदार, मुंहिंजो आवाज़ अचे थो? तव्हां न पिया नज़र? हाँ बिल्कुलु आवाज़ सही आहे, क्लियर आहे। ठीकु आहे, तमामु सुठो सवाल आहे, तंहिं करे मूंखे ॻाल्हाइण में मज़ो अचे पियो। जी 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 जी। हैमलेट जा जेके किरदार आहिनि, उन्हनि किरदारनि खे होमर खां वठी हिकिड़ा मख़सूस किरदार तख़लीक़ थींदा आया। उन्हनि किरदारनि खे चयो वञे थो एंटी हीरो। हीरो ॿियो एंटी हीरो। एंटी हीरो उहो किरदार आहे जंहिंमें हीरो वारियूं आम ख़ूबियूं न आहिनि। मसलन हुनमें करेज जी खोट हूंदी आहे, मसलन हुनमें आइडियलिज़म जी खोट हूंदी आहे, मसलन हुनमें मक़सदियत जी खोट हूंदी आहे। पोइ हू इन खोट जे करे ट्रेजिडी जो शिकार थियनि था। शेक्सपियर ॼाणी वाणी इन क़िस्म जा किरदार कया आहिनि। अहिड़ा रुगो शेक्सपियर जा न आहिनि, ॿिया बि घणा आहिनि। त उहे एंटी हीरो किरदार शेक्सपियर ॾिना आहिनि। त एंटी हीरो जेको आहे उहो रियलिज़म ॾेखारण जे लाइ कयो वञे थो। जेको हीरोइज़म आहे, हीरोइज़म यानी हीरो परस्ती, उहा आइडियलिज़म जे करे थिए थी। ऐं जेको एंटी हीरो आहे उहो रियलिज़म जे करे थिए थो। शेक्सपियर रियलिज़म ॾेखारण लाइ, ज़िंदगी जो हक़ीक़ी रुख ॾेखारण जे लाइ एंटी हीरो किरदार ॾिना। उन्हनि खे पस्ती में कोन चवंदुसि, पर उहे पंहिंजे किरदार जी कमज़ोरी जे करे भोगीनि था। हैमलेट में जेकॾहिं उहा जेको मूं चयो करेज जी कमी, जेकॾहिं हैमलेट में करेज जी कमी हुजे ऐं ओथेलो में सबर हुजे, जेतिरो सबर हैमलेट में आहे ओतिरो जेकॾहिं ओथेलो वटि हुजे, ऐं जेतिरी करेज ओथेलो वटि आहे ओतिरी जेकॾहिं हैमलेट वटि हुजे, त ट्रेजिडी थिए ई कोन, ॿई बची वञनि। पर हुन ॼाणी वाणी अहिड़ा किरदार पैदा कया आहिनि कि हिकु वैल्यू खे घटाइण सां हू एंटी हीरो बणिजी वञे थो ऐं पंहिंजे उन एंटी हीरो हुजण जे करे हू भोगे थो। जी साईं, उमेद सवाल जो जवाबु अची वियो। तवाइफ, सलीम जमाली जहिड़ा नाविल असां वटि काराइता हूंदे ममनू आहिनि। अहिड़नि नाविलनि सां हिकु विञायल अहसास जो वजूद मिले थो। अहिड़नि नाविलनि जो ममनू हुजण का न। अमीर चांडे साहब, नाविल बिल्कुलु ममनू न आहे। ऐं कंहिं चयो आहे त नाविल ममनू आहे? सलीम जमाली साहब जो नाविल असां पढ़ियो आहे ऐं उहो नाविल माण्हू पढ़नि पिया। बिल्कुलु ममनू न आहे। हाणे ॾिसो न, हुन मौज़ू जेको खयो आहे तवाइफ आहे ऐं उन में थोरी हमजिन्स परस्ती आहे, उन हक़ीक़त निगारी खां कमु वरितो आहे। इहे शयूं आहिनि। हमजिन्स परस्ती असांजे मुआशिरे में बि आहे, तवाइफ बि असांजे मुआशिरे जो हिकु हिसो आहे। उन नाविल जूं पंहिंजूं ख़ूबियूं ऐं ख़ामियूं आहिनि, उहा पंहिंजी जॻह ते, उन ते नथा वञूं, पर उहो नाविल माण्हू पढ़नि त पिया। बख्शल बारी ममनू कोन था सम्झूं। अरुण गति राय जॾहिं लिखे थी मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हैप्पीनेस में, उनखे रिप्रेज़ेंट करे थी, त असां सम्झूं त को मसइलो कोन्हे। अहिड़े क़िस्म जी शयूं ममनू न हुजणु खपनि जेके असांजे हक़ीक़त सां वास्तो रखनि। वासनाऊं ज़िंदगी में जी ममनू त कोन्हे, उहो पढ़नि पिया माण्हू। ट्रांसग्रेशन बि जी जवाबु त सिंधी नाविल में थींदड़ तनक़ीद। एक्सक्यूज़ मी। उन नाविल जे वधीक पढ़ंदड़ ते मनफ़ी असर छो छॾे थो, जो उन नाविल जा पढ़ंदड़ उन तनक़ीद जी आड़ में उन नाविल खे वधीक नथो पढ़े। ऐं तनक़ीद निगार जी तनक़ीद खे जे पोइवारी करे थो, जॾहिं त पंहिंजो ज़ाती नुक़्ते नज़र बि हुजणु ज़रूरी आहे। अहिड़े माहौल में बेरहमाना तनक़ीद पढ़ंदड़ सां गॾु लिखंदड़ खे दिलि शिकस्त नथी करे। बख्शल साहब, ॻाल्हि इहा आहे त
बेरहमाना तनक़ीद किथे किथे करणी पवे थी, वक़्त जी ज़रूरत जे मुताबिक़ करणी पवे थी। ऐं हालतूं जेके असां वटि 1 यूनिट जे दौरान या उन खां पोइ वारे दौर में हुयूं, उन वक़्तु तनक़ीद खे ॼाणी वाणी मना कयो वियो हो। इन करे कयो वियो हो कि उन वक़्तु जेकॾहिं तनक़ीद थिए हा त उहा असांजे लाइ नुक़सानकार साबित थिए हा। उन वक़्तु अदब एतिरो घणो तकलीफ़ थियो ई न पिए। उन वक़्तु जेको बि अदब तकलीफ़ थियो पिए असांजी अखियुनि ते हो, उहो हिकिड़ो उबूरी दौर हो। उन उबूरी दौर में तमामु सुठो अदब बि तकलीफ़ थियो ऐं हिकिड़ो आम जाम अदब बि तकलीफ़ थियो। पर हींअर दौर मुख़्तलिफ़ आहे। हींअर असां उबूरी दौर खे पोइ छॾे आया आहियूं। हींअर थोरो अदब न पियो तकलीफ़ थिए, अदब तमामु घणो तकलीफ़ थिए पियो। तंहिंजे करे सच ॻाल्हाइणु खपे ऐं सच ॻाल्हाइण जे करे जेकॾहिं को मायूस थिए थो त उहा मायूसी क़बूल कजे, सच ॻाल्हाइणु खपे। जी, छा नाविल में आदर्श ॾेखारणु ज़रूरी आहे? निगेटिव किरदार खे छो नथो पसंदि कयो वञे? नाविल में मुख़्तलिफ़ किरदार ॾेखारे सघजनि था। आदर्शी किरदार बि हाणे जी थोरी देरि पहिरीं मूं ॻाल्हायो त जेको एंटी हीरो आहे उहो आदर्शी किरदार कोन्हे। एंटी हीरो जेको आहे हुन में आदर्शन वारियूं आइडियलिज़म वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं कोन्हनि के। ऐं बाक़ी निगेटिव किरदार जेकॾहिं ॾेखारिया वञनि था, जेको बि नाविल हूंदो आहे, अफ़सानो ड्रामो हूंदो आहे, हुन में हिकिड़ा पॉज़िटिव किरदार हूंदा आहिनि, ॿिया निगेटिव किरदार हूंदा आहिनि। रुॻो जेकॾहिं निगेटिव किरदार ॾेखारिया वञे त पोइ उन सां भलो थींदो। पर गोथिक ज़माने में, गोथिक जेको लिटरेचर हो उन में मनफ़ी किरदार घणा ॾेखारिया वेंदा हुआ। लिटरेचर जेको रोमांटिसिज़म जे छा खणी चइजे, रोमांटिसिज़म जे असर जे करे गोथिक अदब हो जंहिंमें डार्क आस्पेक्ट ज़िंदगी जे तमामु घणो ॾेखारे वेंदो। पर इहे शयूं ॾेखारियूं वञनि थियूं, निगेटिव किरदार बि आहिनि, पर असां वटि घणा न आहिनि। जी साईं, आख़िरी सुवाल मुंहिंजे ख़्याल में वठंदासीं। जी अकबर साहब, टाइम काफ़ी घणो थी वियो, 2 कलाक खां वधीक थी वियो आहे। असां एक्सपेक्टेशन खां वधीक ॻाल्हियूं कयूं ऐं ॾाढो सुठो सिखिया आहियूं। सॼी ऑडियंस असांखे अञा ॿुधे पई, पर अफ़्तारी जे करे या ॿियनि सबबनि जे करे काफ़ी टाइम गुज़री वियो आहे। असां थोरो क्लोज़िंग जे तरफ़ वेंदासीं। साईं अदल साहब खे बि तकलीफ़ ॾींदासीं, 2 लफ़्ज़ ॻाल्हाए। पर आख़िरी सुवाल मीर तक़ी अब्बास टालपुर जो आहे, तव्हां उनखे ॾिसी वठो ऐं जवाबु ॾेई वठो, पोइ पाण फाइनली तव्हां खां पैगाम घुरंदासीं। जी साईं, छा जी जी मीर तक़ी अब्बास जी जी छा को नाविल सुठो सब स्टोरीज़ छा लाज़मी आहे त नाविल में ॿ 2 किरदारनि खे नथो हली सघे? फ़लसफ़े या मालूमाती ठाहियूं डायलॉग में लिखजनि त बहितर, या मंज़र में करण जे दौरान लिखजे त बहितर? फ़लसफ़ो, नफ़्सियात, सियासी गुफ़्तगू या ढकियल छिपियल लफ़्ज़नि में, ढके भले ओपन हुजे पर उहा ईअं सिधो न ॾेखारिजे, यानी मज़मून जी शकिल में न ॾेखारिजे। बहितर आहे त उहो किरदार जे ज़रिए ज़ाहिर थिए, या किरदार पंहिंजे डायलॉग ऐं उहे डायलॉग मुख़्तसिर हुजनि, डायलॉग तवील न हुजनि। ड्राइंग रूम में 4 ॼणा वेठा आहिनि, 50 सुफ़ा हिन सेट थी विया हलिया, उहो 4 ॼणा गुफ़्तगू कनि पिया, 50 सुफ़ा जहिड़ो हिकिड़ो बुकलेट, हिकिड़ो पम्पलेट थी हलियो, हुनखे अलॻि करे छपायो त नाविल जो हिसो ई न। इहा नाविल जी जमालियात बिना इहा शइ ख़राबु आहे। ऐं सब स्टोरीज़ नाविल जो हिसो हूंदो आहे। सब स्टोरीज़ जेकॾहिं न हुजनि ऐं सिर्फ़ु हिकिड़ी मेन स्टोरी हुजे ऐं घटि किरदार हुजनि त पोइ हिकिड़ी तवील कहाणी थी सघे थी। उहा जंहिंखे लॉन्ग शॉर्ट स्टोरी चइजे थो, उहो नाविल नथो थी सघे, या नाविलिट थी सघे थो, उहो नाविल न हूंदो। जी साईं, असांखे सभु ॿुधनि पिया। तारीफ़ चांडे तुफैल साहब जे तरफ़ां अकबर साहब ऐं सभिनी खे कांग्रेचुलेशन। ज़िया अबड़ो साहब ॿुधे पियो, कलीम साहब बि असांखे ॿुधे पियो। कलीम बुट साहब जेकॾहिं को हिकु अधु सुवाल करे त असां प्रोग्राम खे वाइंड अप कयूं। फाइनली जेकॾहिं हिकिड़ो सुवाल को दोस्त पुछणु चाहे, असां हाज़िर आहियूं। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी सुवाल थी विया, ॿिया सुवाल काफ़ी आहिनि, पर टाइम घणे हुजनि जे करे असां सभई सुवाल नथा वठी सघूं। ऐं फाइनली अकबर साहब, तव्हां नाविल ऐं नाविल ते डिस्कशन जे हवाले सां त छा चवणु चाहींदो? तव्हां आख़िरी तव्हांजा लफ़्ज़, सजेशन, मशवरो या पैगाम तव्हांजो नाविल जे हवाले सां, सिधी नाविल जे हवाले सां, पोइ असां अदल साहब सां ॾे वेंदासीं, अदल साहब कुझु लफ़्ज़ ॿुधंदासीं। जी अकबर साहब। नाविल पढ़ंदड़ दिलि खोले पढ़नि, नाविल वधि खां वधि पढ़नि, ऐं लिखंदड़ दिलि खोले लिखनि, नक़ाद बेडपा थी लिखनि, समाजी तहलकातनि खे अलॻि करे
नकाद अखियूं पूरे लिखनि, पोइ अखियूं खोले ॾिसनि केरु छा पियो चवे। ऐं तव्हां जहिड़ा दोस्त जेके कैटलिस्ट थी सघनि था, उहे ईअं सभिनी खे गॾाए राइटर्स खे ऐं ॿुधंदड़ खे, पढ़ंदड़ खे ऐं क्रिटिक खे, सभिनी खे गॾु हिकु टेबल ते विहारे अहिड़ियूं कचहरियूं कनि, इहा मुंहिंजे ख़्याल में वॾी असांजी हासिलात हूंदी। अच्छा, हिकिड़ी मनफ़ी ॻाल्हि कल्ह मूंखे महसूसु थी त असांजा काफ़ी नावलिस्ट जेके नौजवान आहिनि शायदि मायूस थिया ऐं उन्हनि सम्झो पियो त हाणे नाविल लिखण खां पहिरें, मां हुनजो नालो नथो खणां, तव्हां सम्झी विया हूंदो, त उहे नाविल निगार सोचींदा त शाह अकबर साहिबु वटि नाविल क़बूल पवे त पोइ असां नाविल लिखूं, त उन हवाले सां तव्हां छा हिकिड़ो जुमिलो रुगो उनजे प्रीफेस में लिखी छॾीनि त ही नाविल नकाद न पढ़नि। हा, इहो लिखी छॾनि हुन खां मां सम्झंदो हिकिड़ी ॻाल्हि लेखकनि खे ज़हन में रखणु खपे, जीअं अदल साहब शाइर आहे सम्झनि था, रकीब जी अहमियत खे अदल साहब सम्झनि था, त ग़ालिबी चयो न त रकीब जेको आहे उहो मुंहिंजे महबूब खे हिकिड़ो आउं सम्झां थो, ॿियो मुंहिंजो रकीब सम्झे थो। त तव्हांजे नाविल खे जेतिरो गहराई सां, जेतिरो गौर सां नकाद पढ़े थो, एतिरो तव्हांजो को मिट माइट यार दोस्त कोन थो पढ़े। तंहिं करे तव्हांखे एॾो सुठो रीडर मिलियो आहे, उनखे इंजॉय कयो। मां सम्झंदो उन्हनि खे ख़ुशि थियणु खपे। अकबर साहिब जहिड़ो माण्हू पंहिंजूं बाक़ी मसरूफ़ियतूं साइड ते करे असांजे नाविल खे पढ़े थो ऐं वरी उहो तजियो करे थो। मां सम्झंदो त इहा पॉज़िटिव शइ आहे, हुन में मायूस थियण जी का बि ॻाल्हि कोन्हे ऐं इहा ख़ुशनसीबी सम्झणु खपे। पर जेकॾहिं माण्हुनि जे ज़हन में अकबर साहिब जो हिकिड़ो मॉन्स्टर नज़र अचे पियो, उनखे राज़ी करिणो लिखिणो आहे, त मां सम्झंदो उहा शइ न हुजणु खपे। अकबर साहिब अहिड़ो ई प्यारो इंसानु आहे, जहिड़ो प्यारो शाइर थी सघे थो। उहो असांजो पंहिंजी धरती जो ॼायो आहे ऐं नाविल सां मोहबत करे थो, तंहिंजे करे उहो पढ़े थो, लिखे थो पियो। मुंहिंजे ख्याल में हालैंड खां सफ़र नवेद ज़ैदी असांजो उर्दू जो दोस्त, तमामु सुठो राइटर, ऐं भागबरी जहिड़े नाविल जो राइटर जेको आहे उहो बि असां सां गॾु आहे। हा, भागबरी मूं वटि हाणे बि पियो थियो, मां सफदर साहिब खे दीदार कराईंदुसि, त ॾाढो सुठो नाविल आहे। मां पढ़ियो पियो, दोस्तनि खे बि पढ़ायो, काफ़ी दोस्तनि इन ते कुझु तनक़ीदूं बि कयूं थी। डाइजेस्ट टाइप नाविल आहे। बहरहाल सफदर साहिब जी महिरबानी असांखे ॿुधे पियो, काफ़ी ॻाल्हियूं थियूं। हाणे थोरो असां अदल साहिब ॾे हलंदासीं। अदल साहिब, तव्हां ॿ लफ़्ज़ असांजे प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हायो। तव्हां मुसलसल ॿुधो था असांखे सभिनी खे ऐं इज़त ॾियो था, सीनियर थी करे बि तव्हांखे जस हुजे। साईं, तमामु घणो, जेतोणीकि मां हिकु मुंहिंजो सब्जेक्ट इहो न आहे तनक़ीद, पर मां हिकिड़े रीडर जी हैसियत में, पढ़ंदड़ जी हैसियत में, हिकु ॿुधंदड़ जी हैसियत में, छाकाणि त हीउ हिकिड़ो लाभाइतो लेक्चर हुयो ऐं एॾा आस्पेक्ट्स हुन में डिस्कस थिया। मां सम्झां थो को पासो रहिजी कोन वियो, पर अञा जेतिरा सवाल अचनि था पिया, अञा सवालनि जी रोशनी में जेकॾहिं अञा जवाबु ॾिजे त अञा 2 कलाक ॿियो बि साईं ॻाल्हाए सघे थो। जेतिरो हुन वटि मैटर आहे, या जेको मिसाल नाविल जो तारीख़ी पस मंज़र जा, हुनजा मुख़्तलिफ़ फ़लसफ़े जे हिसाब सां, नफ़्सियात जे हिसाब सां जेके सवाल उथनि था पिया, उन्हनि जा जेकॾहिं जवाब ॾिजनि त अञा बि तवील थी सघे थो। पर बहरहाल जेको बि साईं ॻाल्हायो तमामु हिकिड़ो वसीम अंदाज़ में हुयो ऐं थोरनि लफ़्ज़नि में वॾी ॻाल्हि जीअं चइजे तमामु घणी, छाकाणि त यूरोप जा नाविल, ॿियनि जा रेफरेंसिस ऐं ख़ुदि सिंधी नाविल जे हवाले सां ऐं हिकिड़ो मोहतात अंदाज़ सां साईं उन शइ खे रखियो बि, ॻाल्हि करे बि इहो मतिलबु इहा त माना कोशिशि करे नाविल निगारनि जा नाला न खयईं, या जेका ॻाल्हि जेका तनक़ीद पंहिंजे हिसाब सां त बैलेंस तरीक़े सां ऐं तनक़ीद आजियां थियणु खपे। छाकाणि त जीअं साईं जो जीअं अॼु लेक्चर ॿुधोसीं, इन मां इहा वॾी ज़रूरत महसूसु थी त असां ॾिसो न, बिना तनक़ीद ते असां ईअं पंहिंजे लेखे ईअं हवाई फायरिंग जेका उहिदे में हलिया ऐं जहिड़े पासे ॾे का कंहिं रहनुमाई न कई, या जंहिं नमूने सां जीअं साईं ज़िक्र कयो त बाबा हिकिड़े अहिड़ो दौरु आयो त बाबा नाविलनि जी खोट आहे, हाणे खोट पूरी कजे। हाणे खोट पूरी करण लाइ जेके नाविल लिखिया वेंदा लाज़मी आहे उहो उन स्टेटस जा कोन हूंदा। या जीअं असां वटि जीअं यूनिवर्सिटियुनि में PhD डिग्री वठण लाइ थीसिस लिखजनि थियूं, या हिकिड़ो माण्हू कॾहिं कंहिं ज़िंदगी में कॾहिं हिकिड़ो मक़ालो कोन लिखियो, उहो सिर्फ़ु PhD थीसिस माना लिखी करे डॉक्टर थियण लाइ हुनखे हिकिड़ी लिखणी थी पए। त अहिड़ियुनि शयुनि खे जी बि छेड़छाड़ थियणु खपे। जे छेड़छाड़ जेसिताईं न थींदी, या असां वटि जेको तहक़ीक़ी नाविल जे हवाले सां जेका रिसर्च कई आहे उन ते बि छेड़छाड़ थियणु खपे। साईं रेफरेंस ॾिना उर्सानी साहिब जो, शमदीन उर्सानी हुन PhD कई आहे, त शमदीन उर्सानी साहिब जॾहिं PhD करे पियो त शेख साहिबु हुनखे, शेख अयाज़ वाइस चांसलर हो, हुनखे घुराए इंटरव्यू कयईं, चए वरी तूं PhD छो थो करें? चई साईं बसि मां लिखंदड़ आहियां। चए पहिरियों तूं बंगाली अफ़साने ते हिकिड़ो रिसर्च पेपर लिखी आहे, पोइ मां उहो पढ़ंदुसि, पोइ तोखे मां इजाज़त ॾींदुसि PhD करण जी।
हिकिड़ा मयार हूंदा त हिकिड़ो माना हिकिड़ी शइ जेका जॾहिं लिखिजे थी त उन केतिरी हुनजी छंड छाण थिए थी। इन करे नक़ाद खां सवाइ तनक़ीद खां सवाइ मां सम्झां थो सिधी नावल जी ओसर नथी सघंदी। इन करे ज़रूरी आहे त अकबर लगारी साहिब जहिड़े नक़ादनि ऐं ॿियनि खे आजियां करणु खपे ऐं लाज़मी आहे जेको लेखक आहे उहो ख़ुदि मुख़्तार आहे पंहिंजी तहरीर जे हवाले सां, पर हिकिड़ी शयूं आहिनि जेके उहे उनखे नज़र में रखणी पवनि थी पयूं। मिसाल जीअं असां वटि नावल या तरक़ीबी जुज़ान यानी कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि, हिकिड़ो त आहे लेखक जी क्रिएटिविटी आहे, ॿी आहे जेके शयूं सिखण जूं उहे त हुनखे उहे सिखणी पवंदियूं। इन करे हीउ जेको अॼु लेक्चर थियो मां सम्झो हर हवाले सां बहितरीनु हिकिड़ो तमामु सुठो लेक्चर साईं अकबर लगारी साहिब जो थियो। हुननि जो अॻु में बि लिखत में कंट्रीब्यूशन आहे, पर हीउ बि हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। अॼु जे दौर में जॾहिं सभु असां आइसोलेटेड थी घरनि में वेठा आहियूं त हिकिड़ी हेॾी वॾी असांखे ॼाण मिली, वेठे वेठे घर वेठे बिना महिनत जे असां कुझु देरि वेठासीं ऐं हेॾी वॾी ॼाण असांखे मिली। मां सम्झां थो इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं तव्हांखे बि जस हुजे जो तव्हां हिकिड़ो मौक़ो फ़राहम कयो। असां हिन में छा आहे त हिन लेक्चर सीरीज़ में साईं जी लेक्चर में न सिर्फ़ु राइटर वेठा पर उहो स्टूडेंट्स बि वेठा, नवां माण्हू जेके अदब जा पढ़ंदड़ आहिनि उहे बि हिन में शरीक थिया आहिनि, राइटर वेठा आहिनि हुन में। त मां सम्झो हीअ हिकिड़ी तमामु तव्हांजी कोशिशि हिकिड़ी तमामु घणी कामयाबु हुई। तव्हांखे जस हुजे साईं अकबर लगारी साहिब खे बि, तव्हांखे बि हुननि साईं टाइम कढियो, इहा सुठी ॻाल्हि आहे। हुननि हिकिड़ो कंट्रीब्यूट कयो पंहिंजे ॿोलीअ लाइ, अदब लाइ, तमामु सुठी ॻाल्हि साईं, तमामु सुठी। हींअर त साईं टाइम ई टाइम आहे, हींअर जेकॾहिं चवे न केरु वांदो कोन आहे त पोइ हुनखे घटि न कजे। हा घर वेठो आहे, हा त बसि पोइ हिन में न उन टाइम में साईं कुझु ॿियो कुझु बि तव्हां करे सघो था न, पंहिंजी एजेंडा तव्हां वटि हूंदी न हिकिड़ी पर्सनल एजेंडा, पर ही अदब खे कंट्रीब्यूट कयव माना हिकिड़ो डेडिकेशन आहे न हिकिड़ी, असांजे दिलि वटि आहे। हा डेडिकेशन दिलि जी ॻाल्हि थी। माना लाचारी साहिब खे शाबाश आहे, हुननि दोस्तनि खे बि जिन हीअ टेक्निकल फैसिलिटी फराहम कई आहे। असां घर वेठे ॾिसो न हेॾो वॾो असांखे इल्मु मिली वियो। हलीम साहब ट्रांसक्राइब दिस लेक्चर, ही त वॾी ॻाल्हि आहे। मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम। इहा असांजी ख़ुशनसीबी आहे, कलीम साहिब ट्रांसक्राइब कंदो, हिनखे लिखंदो ऐं लिखत वारी शेप में अचे। हूअं बि ही रिकॉर्डेड प्रोग्राम असां वटि रिकॉर्डिंग हिनजी हूंदी पई, असां हुनखे रखंदासीं। ऐं आख़िर में मां वरी बि अकबर साहिब जो शुक्रियो अदा कंदुसि। अकबर साहिब जा लख लख थोरा असांखे टाइम ॾियण जे लाइ ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइ ऐं नाविल सां मोहबत। मां सम्झां थो त अकबर साहिब जी इहा मोहबत नाविल सां माण्हू हरूभरू जेकॾहिं सम्झंदा त अकबर साहिब दुश्मनी जे करे ई लही आयो आहे त हुनखे विढ़ण जो ॿियो को मौक़ो कोन पियो मिले, अदीबनि सां अची नाविल में अची विढ़े पियो, इहो ग़लति आहे, माण्हुनि खे ज़हन में कढी छॾियो। अकबर साहिब मोहबत करे थो सिंधी नाविल सां, हुनजे करे हू पंहिंजी सॼियूं सरगर्मियूं तवानायूं ऐं पंहिंजो वक़्तु खणी अची नाविल खे ॾिए थो ऐं लिखे थो पियो ऐं नाविल खे बहितर करण जे लाइ असांखे सलाह मशवरा या तनक़ीदी जाइज़ा वठे पियो। ऐं सॼे इन असांजे डिस्कशन में असां कंहिंखे बि नालो न खयो आहे, अकबर साहिब बि न कयो आहे जो कंहिंजी दिलि आज़ारी थी सघे। असांजो मक़सदु कंहिंखे जी दिलि आज़ारी करणु न हुई, न अकबर साहिब जो अहिड़ो को मक़सदु आहे। त सभु असां वटि लिखनि था, असांजो हिकिड़ो प्रोसेस आहे, इर्तिकाई हिकिड़ो अमल आहे जंहिंमां असांजो नाविल गुज़रे पियो ऐं असांजी ख़्वाहिश आहे, कोशिशि आहे त इहो नाविल जो जेको इर्तिकाई अमल अञा अॻिते वधे ऐं सुधरे, असां वॾे लेवल जा नाविल लिखी सघूं ऐं हरूभरू अहसास कमतरी में बि न वठूं त अंग्रेज़ी में उर्दू में सुठा नाविल लिखजनि पिया, सिंधी में सुठो नाविल न पियो लिखिजे, ईअं बि असांखे महसूसु न करणु खपे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे फ़नी हवाले सां कुझु घुरिजूं आहिनि जेके पूरियूं करणियूं आहिनि। तव्हां वरी अकबर साहिब सां एग्री कयो आहे, न एग्री कयो, डिसएग्री कयो, पर वरी बि को नकाद तव्हांखे ईंदो जेको तव्हांखे मशवरो ॾींदो ऐं सलाहूं ॾींदो त भई हिन में हीअ शयूं न हुजणु खपनि। इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। असांखे काफ़ी ॿुधंदड़ सवनि जी तादाद में लाइव ॿुधनि ऐं ॾिसनि पिया ऐं उहे सवाल बि कनि पिया। जेकॾहिं कंहिं ग़लती सबबु कंहिंजो को सुवाल रहिजी वियो हुजे त दिलि में न करे, असां नियतनि ईअं कोन चयो आहे त कंहिं बि सुवाल खे न आणिजे या ॿिए कंहिं सुवाल खे आणिजे। असां वटि का बि प्रायोरिटी जेके असां वटि सुवाल आया असां उहे वरितासीं। मां सभिनी ॿुधंदड़नि जो ॾिसंदड़नि जो थोराइतो आहियां जिन असांखे ॿुधो, फीडबैक ॾिनो, सलाह मशवरा ॾिनऊं। अकबर साहिब 2 कलाक खां वधीक असांखे टाइम ॾिनो। टेक्नोलॉजिकल मसइलनि जे करे अदर साहिब असांखे टाइम ॾिनो, मुसलसल ॿुधो पए। डिजिटल टेक्नोलॉजी जे मसइलनि जे करे कुझु मसइला पेश आया हूंदा मुंहिंजे तरफ़ां अकबर साहिब जे कनेक्शन में, अदर साहिब जे कनेक्शन में या ॿियनि जे कनेक्शन में को सबबु थियो हूंदो, उनजे करे जेकॾहिं का ग़लती कोताही थी हुजे त सभिनी खां माज़रत। असां हाणे इजाज़त वठंदासीं। अॻे सेशन में अकबर साहिब तव्हांजा वॾा वड़ कुर्ब महिरबानियूं, अदर साहिब तव्हांजूं महिरबानी, सभी ॿुधंदड़ ॾिसंदड़नि जूं तव्हांजूं वॾी वॾी महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़। तव्हां सभिनी खे
ख़ुशि रखे, सोशल डिस्टेंसिंग इन बीमारी मां असांजी जान छॾाए ऐं दुनिया वरी आबाद थिए, असां हिक ॿिए सां भाकुर पाए मिली सघूं ऐं गले लॻाए सघूं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी धरती। अच्छा।